अस्सलाम वालेकुम डियर व्यूअर्स, शबाना नवाज़ ऑफिशियल यूट्यूब चैनल की तरफ़ खां तव्हां सां मुखातिब आहियां। डियर कैंडिडेट सिंधी लाज़मी हिस्सो चौथों में तव्हां सां मुखातिब आहियां ऐं कोशिशि कंदमि त हिन दफ़े MCQS बि न पढ़ां ऐं सिर्फ़ु जवाब पढ़ां त जीअं हीउ पंहिंजो चौथों ऐं आख़िरी पार्ट हुजे। वधीक गुफ़्तगू बाद में कंदासीं इंशाअल्लाह ऐं अचूं था सवालनि जवाबनि जी तरफ़। असांजो जेको नेक्स्ट लेसन आहे उहो आहे आगा खान फाउंडेशन। आगा खान फाउंडेशन जो बुनियादी मक़सदु एशिया ऐं अफ्रीका जे मुल्कनि जे समाजी हालतुनि खे सुधारणो हुयो। एशिया ऐं अफ्रीका आहे पंहिंजो जेको MCQS, ठीकु आहे, ऐं उनजो बुनियादी मक़सदु एशिया ऐं अफ्रीका जे मुल्कनि जी हालतुनि खे सुधारणो हुयो। उनखां पोइ आहे त आगा खान फाउंडेशन किथे रजिस्टर थियल आहे। आगा खान फाउंडेशन स्विट्ज़रलैंड में रजिस्टर्ड आहे। आगा खान जूं जेके इलाही सारी जेके आहिनि हेल्थ में पंहिंजूं ख़िदमतूं सर अंजाम ॾियनि पिया, बेसिकली उहो स्विट्ज़रलैंड में रजिस्टर थियल आहे। उनखां पोइ आगा खान फाउंडेशन जूं सहकारी शाखूं क़ाइमु आहिनि किथे, बर्तानिया में, कैनेडा में ऐं अमेरिका में। ठीकु, उनखां पोइ आहे आगा खान फाउंडेशन जी हेड ऑफिस आहे। हेड ऑफिस किथे आहे? जेनीवा। जीअं स्विट्ज़रलैंड में आहे त उनजी मुल्क में आहे रजिस्टर थियल, त पर उनजी हेड ऑफिस स्विट्ज़रलैंड जे शहर जेनीवा में आहे। आगा खान फाउंडेशन जे इदारनि जो सिरिश्तो चैन खंडनि ताईं पखड़ियल आहे। चैन खंडनि ताईं, इट्स अ वेरी बिग चैन, ज़बरदस्त, इंक्लूडिंग पाकिस्तान कंट्री। उनखां पोइ आगा खान फाउंडेशन जो मजमूई हलंदड़ फंड ज़रे घटि 6 करोड़ डॉलर आहे। आगा खान फाउंडेशन जा प्रोग्राम कहिड़े शोबे ते ॿधल हूंदा आहिनि? आगा खान फाउंडेशन जा प्रोग्राम सिहत, तालीम ऐं ॻोठ सुधार शोबे ते मुश्तमिल हूंदा आहिनि। आगा खान फाउंडेशन जो हिकु वाइदो आहे सिहत सभिनी जे लाइ। बेसिकली उन्हनि जो जेको प्रोजेक्ट आहे ज़ाहिर हेल्थ आहे, असां सभिनी खे ख़बर आहे। हिज़ाइंस करीम आगा खान उतरे इलाइक़नि में माहिरनि जी हिकु टीम मोकिली त जीअं उहा गाइटर बीमारीअ जा कारण ॻोल्हे। उन कहिड़ी बीमारी? गाइटर बीमारी। उनखां पोइ आहे त आगा खान फाउंडेशन तालीम जे वाधारे लाइ क़ाइमु कया, छा क़ाइमु कया? उस्तादनि लाइ मालूमाती मर्कज़, उस्तादनि जी संदसि स्कूल में सुधार लाइ प्रोग्राम ऐं पंहिंजी मदद पाण करे जे बुनियाद ते स्कूलनि जूं इमारतूं जोड़णु। उनखां पोइ आहे त आगा खान फाउंडेशन ॻोठ सुधार प्रोग्राम कॾहिं शुरू कयो? ठीकु आहे, उहो कयो 1982 में। उनखां पोइ आहे त ॻोठ सुधार प्रोग्राम बुनियादी तौर ते पाकिस्तान जे कहिड़नि इलाइक़नि लाइ? उहे पाकिस्तान जे उतरनि इलाइक़नि में जेको आगा खान फाउंडेशन जो आहे एजुकेशन ते ॻोठ सुधार प्रोग्राम उहे क़ाइमु आहे। उनखां पोइ आहे त पाकिस्तान में फाउंडेशन जी पहिरीं शाख कॾहिं क़ाइमु कई वई? 1969 में पाकिस्तान में आगा खान फाउंडेशन जी पहिरीं शाख क़ाइमु कई वई। उनखां पोइ आहे गोरख हिल स्टेशन। इहो थोरो इनखे थोरो मतिलबु जीअं मां 3 पार्ट में चयो त जेके पोयां लेसन आहिनि तक़रीबन सभई इम्पोर्टेंट आहिनि, त थोरा हिस्टोरिकल ऐं थोरा उहो आहिनि, हिकिड़ो अहम पंहिंजी जॻह वलारनि था अदब में। त हीअ आहे त खीरथर जबल जी ड्रेग 150 मील आहे। खीरथर जबल जूं मुख्य क़तारूं भित जबल, करू जबल ऐं खीरथर जबल, ठीकु आहे, इन 3 ताईं आहिनि। खीरथर जबल खे काछे जा माण्हू चवंदा आहिनि। खीरथर जबल खे काछे जा माण्हू अछो जबल चवंदा आहिनि। खीरथर जबल जे क़तारुनि मां वहे थी नई मोहन, नई बारा ऐं नई गाज। नई गाज छोड़ करे थी मंशर में, ठीकु आहे। उनखां पोइ आहे नई गाज तक़रीबन जोही खां कुझु किलोमीटर्स जे डिस्टेंस ते आहे, मतिलबु दादू डिस्ट्रिक्ट में इहा अचे थी नई गाज। उनखां पोइ आहे त गोरख चोटी जो आस्थान किथे आहे? सन्यासिन, सामिन, जोगिन, इन टिनी खे गोरख चोटी ते इन टिनी जो आस्थान आहे। उनखां पोइ आहे त गोरख चोटी समुंड जे मथाछिरे खां ऊची आहे 5688 फुट। सिंधीअ में बि लेसन हुयो गोरख, उन हवाले सां बि इहा सॼी इंफॉर्मेशन शेयर कयली। सिंधी में हुयो या सोशल स्टडी में हुयो, पोइ क्लास में पाण पढ़ी चुका आहियूं। गोरख चोटीअ ते ॼमूरो ऐं चंगाई, खाशाणी ऐं गंजमोल, ठीकु आहे, नालनि सां तलाव बि आहिनि। ऐं गोरख चोटी वारी माथिरी 304 एकड़नि ते पखड़ियल आहे। गोरख चोटीअ ते देश जा वण आम जाम ॾिसण में अचंदा। छाजा? बादाम, अंजीर, अंगूर ऐं ॼमण ऐं शाह बतूत, इन्हनि टिनी
चइनी जेके बि मथे ऑप्शन में ॿुधाया इन्हनि जा वण आम जाम ॾिसण में ईंदा आहिनि। ऐं गोरख चोटीअ जी जेका ख़ासि ॿूटी आहे उहा हुसैनी ॿूटी आहे। गोरख चोटीअ जे तलावनि, खॾनि, खोॿियुनि ऐं लाहनि चाढ़नि ते गिदड़ोल, चंबड़ ऐं अकेही, खप, मारमूर ऐं कनवस, कांडार, स्पंगुर ऐं ठोठियो इहे सभई वलियूं उभरनि थियूं। गोरख ऐं ॿियनि चोटियुनि ते अलखाणी ऐं बरफ़त ऐं कलोई ऐं रिंद ज़ाति जा माण्हू रहनि था। हितां जा माण्हू सादा ऐं सबाझा, ख़ुशदिल ऐं महिमान नवाज़ ऐं मेहनती इन्हनि सभिनी ख़ूबियुनि वारा आहिनि। खीरथर जे कतारुनि ऐं नए जे पेट में डेश जा वण आम नज़र ईंदा आहिनि। छा जा वण आम नज़र ईंदा आहिनि? खपड़ो, अच्छा ही कुझु आहिनि वण आहिनि उन्हनि जा हिते थोरी मिसप्रिंटिंग थी वई आहे। कुझु वण आहिनि ऐं खपड़ो, अखड़ोट, नयो, लओ, अक उन जा वण आम जाम ते खीरथर में पोठनि ते डेश जा फसल भला थींदा आहिनि। ठीकु आहे, पोठनि ते कणिक ऐं जोर ऐं ग्वार ऐं कणिक। खीरथर जे पोठनि ते इहे फसल तमामु भला थींदा आहिनि। खीरथर जबल जे चोटियुनि, तलावनि ऐं नयनि जे पेट में गॾ ऐं सरह, हरण ऐं चीता नज़र ईंदा आहिनि। खीरथर जबल ते पट तितर आम नज़र ईंदो आहे। खीरथर जबल ते पट तितर आम नज़र ईंदो आहे। तितर जा 3 क़िस्म आहिनि, पट तितर, बगो तितर, कारणो तितर, ॿिया बि कोई थी सघंदा, पर पट तितर आम नज़र ईंदो आहे। गोरख चोटीअ जे भर पासे दड़ा ऐं लक आहिनि। कहिड़ा? लोढ़ ऐं शकलोई, ॼमूरो ऐं भिटराड़ जा दड़ा ऐं लक आहिनि। उनखां पोइ हीउ लेसन हिते कंप्लीट थियो। पोइ आहे बचत थी सघे थी हिकु पाईअ खां खरबनि ताईं, कणे खां खरार ताईं या हिकु ढोर खां धण ताईं। ठीकु आहे, बचत थी सघे थी। इहे 3 ऑप्शन्स आहिनि। ऐं उनखां पोइ आहे त क़ुर शरीफ़ जी कहिड़ी सूरत में हुकुम आहे त खायो पीओ पर अजायो न खायो। क़ुर शरीफ़ जी सूरह बकरा ऐं हिदायतूं मिलियल आहिनि, उन्हनि मां हिकिड़ी इहा बि आहे त खाओ पीओ पर अजायो न विञायो। उनखां पोइ आहे अजायो ख़र्च कंदड़नि खे शैतान जो भाउ चयो वियो आहे। चवणी आहे त खाधे त खरार बि खुटियो वञनि। इहे ठीकु आहे, सिंधीअ में चवणी आहे। बचत हिकु फ़र्द बि करे सघे थो, हिकु इदारो बि करे सघे थो ऐं हिकु कुटुंब बि करे सघे थो। इहे 3 ऑप्शन्स आहिनि। उहे मुल्क ख़ुशहाल सम्झा वेंदा आहिनि जिन वटि बचत जी शरह वधीक हूंदी आहे। बचत जो इहो वॾो फ़ाइदो आहे त इंसानु परहेज़गार ऐं मुहतात बणिजी पवंदो आहे। माण्हू जेका बचत कंदा आहिनि उहा बैंकुनि में रखंदा आहिनि या पोस्ट ऑफिसनि में रखंदा आहिनि या बचत खातनि में रखंदा आहिनि। उनखां पोइ आहे मशीनी दिमाग़। ठीकु आहे, ॿियनि जानवरनि जे भेट में इंसानु पंहिंजे दिमाग़ खे सोच ऐं लोच, गौर ऐं फ़िक्र लाइ कतबु आंदो आहे। कंप्यूटर बि इंसानी दिमाग़ जो हिकु अहिड़ो ई करिश्मो आहे। अॼुकल्ह कंप्यूटर सनअती मैदान में डेश लाइ कतबु अचे थो। छा में? कंहिं प्लांट या मशीन खे कंट्रोल करण लाइ बि कंप्यूटर थो कमु अचे, टेलीफोन कॉलनि खे स्विच करण लाइ बि कंप्यूटर थो कमु अचे, वसी मवासिलाती नेटवर्क खे कंट्रोल करण लाइ बि कंप्यूटर थो कमु अचे। कंहिं कंप्यूटर जो मुख्य गुण उन जी यादाश्त ऐं उन जी रफ़्तार आहे। कंप्यूटर जी रफ़्तार इंसानी दिमाग़ खां 10 लख भेरा वधीक आहे। 10 लख भेरा। अच्छा, इहो थोरो क्वेश्चन नोट करे वठिजो त कंप्यूटर जी रफ़्तार इंसानी दिमाग़ खां 10 लख भेरा। प्रोसेसिंग यूनिट CPU ठीकु आहे, केतिरनि हिसनि में विरहायल आहे? कंट्रोल यूनिट, अर्थमेटिक एंड लॉजिक यूनिट एंड मेमरी यूनिट, इन्हनि 3 हिसनि ते विरहायल आहे। उनखां पोइ आहे ट्रांजिस्टर ईजाद थियो 1948 में। पाकिस्तान में कंप्यूटर 1964 खां कमु करे रहिया आहिनि। ठीकु आहे, इन हवाले सां जेके ख़लीक फयाज़ जा क्लासिस आहिनि पंहिंजे चैनल ते कंप्यूटर जे हवाले सां ई प्रोसेसर, ट्रांसफर, हार्डवेयर, सॉफ्टवेयर, उन हवाले सां इलाही डिटेल में क्लास रखियल आहिनि। त जीअं त तव्हांजे JEST में कंप्यूटर हाणे बाज़ाब्ता तौरु हिकु सब्जेक्ट तौरु 10 मार्कुनि सां शामिलु कयो वियो आहे, त कोशिशि कजो त उनखे थोरो सुठे तरीक़े सां स्टडी करे वठिजो। उनखां पोइ आहे त इंसानियत, कंहिं बि इंसान खे करे ऐं कंहिं बि इंसान खे रंग ऐं नस्ल जे करे ॿिए इंसान ते फ़ज़ीलत ऐं फ़ोक़ियत न आहे।
ठीकु आहे, जेको द लास्ट सरमन हुयो होली प्रॉफिट जो हिजतुल विदा, उन में बि हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो इहो फरमान हुयो त कंहिं बि इंसान खे रंग ऐं नस्ल जे करे ॿिए इंसान ते फ़ोकियत न आहे। अलाह ताला सभिनी इंसाननि खे हिकु जहिड़ो बणायो आहे। उन खां पोइ हू पंहिंजे ताक़त ऐं हरफत जे ज़ोर ते हिक ॿिए खे मात करणु लॻा। इंसाननि जे लाइ आहे, जॾहिं बि इंसानियत अहिड़ी हथरादू तबिकनि में विरहाइजी वई त इंसान देश थी वई, छा थी वई, भाइपी ऐं बिरादरी फना थी वई। जॾहिं इंसानियत अहिड़े हथरादू तबिकनि में विरहाइजी वई त भाइपी ऐं बिरादरी फना थी वई। उन खां पोइ आहे त अव्हां में फ़र्क़ु ऐं विछा न हुअणु घुरिजनि। कंहिं बि इंसान खे रंग ऐं नस्ल जे करे कंहिं बि इंसान खे रंग ऐं नस्ल जे करे कंहिं बि इंसान ते फ़ज़ीलत कोन्हनि। सभिनी इंसाननि में हिकु जहिड़ियूं ख़ूबियूं या ख़ासियतूं नथियूं थी सघनि। इंसानियत उन्हीअ खे चइजे जो ॾाढे खे हीणे जी मदद करणु घुरिजे, अमीर खे ग़रीब जी मदद करणु घुरिजे, अकुल वारे खे अॿोझ जी मदद करणु घुरिजे। इहा ई इंसानियत आहे। ठीकु आहे, इंसानियत जा दुश्मन केरु आहिनि? नफ़रत, हकारत, गुरूर ऐं तकबर इंसानियत जा दुश्मन आहिनि। को बि सचो मज़हब हिक ॿिए खां नफ़रत करण जी इजाज़त नथो ॾिए। उन खां पोइ आहे लेसन रोहिड़ी सिंध जो हिकिड़ो तारीख़ी ऐं क़दीमी शहरु आहे। उन जे बारे में ही मुकमल लेसन आहे त रोहिड़ी सिंध जे क़दीम ऐं तारीख़ी शहरनि मां हिकु आहे। हीउ शहरु सिंधू नदीअ जे उभरंदे किनारे ते अॾियल आहे, ईस्ट साइड अॾियल आहे। उन खां पोइ आहे हिते तमामु वणंदड़ तारीख़ी ऐं झूनियूं इमारतूं आहिनि। हिन जे भरिसां दरिया जे ॿेट ऐं टकिरनि मां क़दीम ज़माने जी शयूं हथायूं आहिनि। उन खां पोइ आहे त डॉक्टर ब्लैमफोर्ड उन्हनि शयुनि खे ॾिसी अंदाज़ो लॻायो हो त हिंदुस्तान जे ॿियनि हंधनि तां अहिड़े क़िस्म जे लधल शयुनि जे भेट में हितां जूं लधल शयूं वधीक सुहिणियूं आहिनि। ठीकु आहे, उन खां पोइ आहे शाह बेग अर्गून। ठीकु आहे, सिंध जे फ़तह खां पोइ बखर जे हिन शहर खे सैयदनि ऐं काज़िन खे ज़मीन ॾेई आबाद कयो। शाह बेग अर्गून सिंध जे फ़तह खां पोइ बखर जे सैयदनि ऐं काज़िन खे हिन शहर में ज़मीन ॾेई आबाद कयो। काज़ी कादन जेको आहे उहो बि बखर जो काज़ी रही चुको हो, जेको समन जे दौर जो मशहूरु शाइर आहे। अर्गूननि जे दौर में जंहिंखे सिंधी अदब जी जंहिंखे पढ़ियल हूंदो थोरो सुठे तरीक़े सां त उन्हनि खे ख़बर आहे। ठीकु आहे, उन खां पोइ आहे इब्न होकल अदरीसी ॿियनि अरब मोरखनि अबुल फज़ल ऐं यूरोपी सियाहनि रोहिड़ीअ जे बाग़नि, मेवनि ऐं गुलनि, खारकुन दरिया जे मछियुनि ऐं पलनि ऐं बंदर जे वण जे वापार इन्हनि सभिनी जी साराह कई आहे। मतिलबु जेके सियाह हिते आया हुआ, जेके मथे नाला आहिनि, उन्हनि रोहिड़ीअ जे इन्हनि शयुनि जी तारीफ़ कई आहे। उन खां पोइ आहे वार मुबारक वारो रोज़ो, माना हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे वार मुबारक वारो रोज़ो ठहिरायो हो नादिर शाह। ठीकु आहे, उन खां पोइ आहे वार मुबारक जे रोज़े भरिसां ठहियल मस्जिद तालीह में जुड़ी रास थी हुई। टीं आलीशान मस्जिद या ईदगाह आहे जंहिंखे ठीकु आहे 3 कुबा आहिनि। ठीकु आहे, टीं आलीशान मस्जिद जेके आहे उनखे 3 कुबा आहिनि। उन खां पोइ आहे ईदगाह मस्जिद मीर मासूम बखरीअ सन 1102 हिजरीअ में ठहिरायो। कादिर बख्श बैदल जो मेलो डेश महीने में लॻंदो आहे। अच्छा, हीअ बि यादि कयो जो अक्सर सिंधी अदब में हू जेके न त कहिड़नि शाइरनि या कहिड़नि बुज़ुर्गनि जो हूंदो आहे त मेलो कॾहिं लॻंदो आहे या किथे लॻंदो आहे, त कादिर बख्श बैदल जो मेलो ज़ुल्क़द महीने में ई लॻंदो आहे। ठीकु आहे, रोहिड़ी में ई लॻंदो आहे। उन खां पोइ मोहम्मद मोहसिन बेकस जो मेलो कहिड़े महीने में लॻंदो आहे? रमज़ान महीने में। मोहम्मद मोहसिन बेकस जो मेलो रमज़ान महीने में लॻंदो आहे। कादिर बख्श बैदल जो मेलो ज़ुल्क़द महीने में लॻंदो आहे। कादिर बख्श बैदल ऐं मोहम्मद मोहसिन बेकस पीउ पुट हुया। ठीकु आहे, ऐं उहे ॿई सिंधी अदब जा इलाही सुठा शाइर हुया। उन खां पोइ आहे त रोहिड़ीअ जो शहरु 19वीं सदीअ ताईं इल्मु ऐं अदब जो मर्कज़ रहियो। 19वीं सदीअ ताईं, ठीकु आहे, रोहिड़ीअ जो शहरु इल्मु अदब जो मर्कज़ रहियो। इलाही मतिलबु वेझो दौर आई। उन खां पोइ आहे लैंसडाउन पुल। ठीकु आहे, कॾहिं ठही रास थी? 1888 में लैंसडाउन पुल ठही रास थी। उन खां पोइ आहे त सोरठ राय ॾियाज। कंहिं समय राय ॾियाज नाले हिकिड़ो राजा जूनागढ़ ते राज कंदो हो। राय ॾियाज जी हिकु भेण औलाद लाइ सिकायल हुई।
हिकु लंगा कंहिं फ़क़ीर दुआ कयसि त उहो भाणे जी सिसी धड़ खां धार कंदी, पुटड़ो मिलंदी पर उहो भाणे जी सिसी धड़ खां धार कंदी। इहा फ़क़ीर हुनखे दुआ कई हुई। उनखां पोइ आहे त जॾहिं ॾखण जो वाह घुलंदो हो तॾहिं उन्हनि आंड्रनि मां अहिड़ो त सुरीलो ऐं मन मोहींदड़ आवाज़ ईंदो हो जो उन ते पखी पुखण ऐं जानवर बि मोहित थी अची मिड़ंदा हुआ। चारण ऐं उन जी ज़ाल ॿार जो नालो रखियो बीजल। ठीकु आहे। उनखां पोइ आहे त राजा अनिराय जी धीउ जो नालो सोरठ हुयो, सोरठ राय ॾियाज। ठीकु आहे, इन लाइ रेसन आहे त राजा अनिराय जी धीउ जो नालो सोरठ हुयो। मुंहिंजे मुड़ुसु राजा जी, ठीकु आहे, मुंहिंजो मुड़ुसु राजा जी मनशा पूरी कंदो। उनखां पोइ आहे हेॾे वॾे सखी सरदार जो सिर लुणी आयो आहीं सो वरी असांजो कहिड़ो सॼण थींदे। सोरठ राय ॾियाज लेसन खे हिकिड़ो दफ़ो ज़रूरु पढ़ी वठिजो। इहा हिकिड़ी ज़ाहिरिया इंट्रस्टिंग कहाणी आहे, लोक किसो आहे सिंधी अदब जो। उनखां पोइ मुंहिंजे ख़्याल में त हीउ सुवाल बि तव्हांखे जेको MCQ आहिनि वधीक सम्झ में ईंदो। हिकु स्टोरी थी पढ़िजो, पढ़ी करे ई पढ़िजो। जीअं मां तव्हांखे हमेशह चवंदी आहियां त थैंक यू सो मच फॉर योर सपोर्ट एंड इंकरेजमेंट एंड रेस्पेक्ट एंड कमेंट्स। पर जेकॾहिं कंहिं वटि बुक्स आहिनि त सुठी ॻाल्हि आहे बुक्स पढ़े। ठीकु आहे, जेकॾहिं न आहिनि कोई 100% असांजे चैनल ते डिपेंडेंट करे थो, काफ़ी कमेंट्स ईंदा आहिनि, उन्हनि जे आधार ते अञा असां सुठे खां सुठो प्रेज़ेंट करण जी कोशिशि कंदा आहियूं। त उहे ॿार जेके बिल्कुलु 100% सिर्फ़ु असांजे क्लासिस ॾिसी तयारी पिया कनि त उन्हनि ताईं बि असां मयारी शइ पहुचायूं। पर जिन कैंडिडेट्स वटि बुक्स आहिनि त उहे जेकॾहिं थोरी सेल्फ स्टडी बि कनि था त उन में बि को हर्ज कोन्हे। इहो अञा वधीक सुठी ऐं प्लस पॉइंट आहे। सो अॼु जो क्लास हिते ख़तमु कयूं था। क्लास तमामु लेंदी थी वियो पर उहो ई आहे त चोथों पार्ट करणु न पिया चाहियूं। शबाना नवाज़ ऑफिशियल सां जुड़ियल रहिजो। चैनल खे सब्सक्राइब न कयो आहे, चैनल ते नया आहियो त चैनल खे सब्सक्राइब कयो। क्लास कीअं लॻो उन हवाले सां पंहिंजी राय ज़रूरु ॾींदा ऐं बेल आइकन जे बटन खे प्रेस करे नोटिफिकेशन ऑल खे क्लिक करणु न विसारींदा। पंहिंजो ख़्यालु रखंदा, सुठे तरीक़े सां तयारी कंदा। अलाह पाक तव्हांखे पंहिंजे मक़सदनि में कामयाबु कंदो। अलाह निगहबान।